अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जुमे ॾींहुं ईरान बाबति नई पॉलिसी जो ऐलान कंदे चयो हो त हू ईरान सां एटमी मुआहिदो ख़त्म कंदा छाकाणि त ईरान दहशतगर्दनि जी मदद करे थो। ट्रंप जो चवणु हो त इहो मुआहिदो इंतिहाई नरम आहे। ईरान केतिराई भेरा इन जी भञकड़ी कई आहे। ट्रंप मूजिबि ईरान मौत, तबाही ऐं अफ़रा तफ़री पखिड़े रहियो आहे। हू इहो सफ़र जारी नथा रखी सघनि छाकाणि त ईरान तरफ़ां एटमी मुआहिदो टोड़ण जा हक़ीक़ी ख़तरा मौजूद आहिनि। अमरीका ईरानी पासदाराने इनक़लाब ते बि पाबंदी मढ़ींदे चयो त तंज़ीम ईरान जी दहशतगर्दी पखिड़ींदड़ फोर्स आहे। अमरीकी सदर चयो त हू सदर जी हैसियत में कंहिं बि वक़्तु ईरान सां एटमी मुआहिदे में पंहिंजी नुमाइंदगी करे सघे थो। अमरीकी सदर जी तक़रीर खां कुझु मिंटनि खां पोइ यूरोपीय यूनियन जी परॾेही पॉलिसी जी सरबराह फेडिका मोगिरिनी हिकु भेरो ॿीहर इन ॻाल्हि ते ज़ोर ॾिनो त इहो मुआहिदो इंतिहाई ताक़तवर आहे ऐं हेल ताईं का बि भञकड़ी नाहे कई वई। उन चयो त मुआहिदे खे ख़त्म करण जी ताक़त कंहिंजे बि सदर वटि न आहे छाकाणि त इहो गॾियल क़ौमुनि जी सलामती काउंसिल तरफ़ां बणायो वियो आहे। बर्तानिया, फ्रांस ऐं जर्मनी ट्रंप जे इन फ़ैसिले ते रद्द अमल ज़ाहिर कंदे चयो त ईरान सां एटमी मुआहिदो संदन गॾियल क़ौमी ऐं सलामती मफ़ादनि वटां आहे। ईरानी सदर हसन रूहानी नई अमरीकी पॉलिसी बाबति चयो, अमरीका अॻु खां वधीक अकेलो आहे। हुन चयो त लॻे थो त ट्रंप खे ख़बर नाहे त इहो मुआहिदो रुॻो ईरान ऐं अमरीका विच में ॿितरफ़ो मुआहिदो नाहे। आलमी मुबसरनि जो चवणु आहे त ईरान 2015 में थियल मुआहिदे खां पोइ एटमी प्रोग्राम खे बंदि करण ते मुकमिल तौरु अमल करे रहियो आहे। अमरीका तरफ़ां ईरान सां एटमी मुआहिदो ख़त्म करण वारे फ़ैसिले बैदि आलमी ताक़तूं ऐं ख़ुदि अमरीका जा इतिहादी बि एटमी मुआहिदे जी हिमायत में बीह रहिया आहिनि। अमरीकी कांग्रेस मूजिबि अमरीकी सदर खे हर 3 महीननि खां पोइ ईरान सां कयल मुआहिदे में इन ॻाल्हि जी तस्दीक़ करणी पवंदी आहे त ईरान शर्तनि ते अमल करे थो। सदर ट्रंप 2 भेरा इन जी तस्दीक़ करे चुको आहे पर 3 भेरो हुन ईअं करण खां इनकार करे छॾियो। संदसि तस्दीक़ जो मुद्दो आचर ते ख़त्म थी रहियो आहे। मुआहिदे जी मंज़ूरी न थियण बैदि कांग्रेसियुनि खे 60 ॾींहनि में मुआहिदो जारी रखण या ख़त्म करण बाबति फ़ैसिलो करणो पवंदो।